अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल इंगोर जो। मुंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे सभिनी खे भलीकार। अॼु आऊं तव्हांखे एडा फोटोशॉप में का पाण व्हाट्सएप ते या ब्लूटूथ तां खणंदा आहियूं तस्वीर, त उहा एडा फोटोशॉप 7 हुजे CS6 हुजे उन में खुलंदी कोन आहे। अहिड़े तरीक़े सां एरर ईंदो आहे। यही तस्वीर मुंहिंजी ब्लूटूथ तां खणियल आहे ऐं हिन मंझि अहिड़े नमूने सां कॉल्ड नॉट कंप्लीट यूअर रिक्वेस्ट बी कॉल माना अहिड़े हिसाब सां मैसेज अचे थो। जेकॾहिं अहिड़ो मैसेज अचे त हिनखे पाण कहिड़े तरीक़े सां हल करियूं। हिन जे लाइ हिनखे पाण बंदि कंदासीं ऐं हीअ तस्वीर जीअं आहे, हीअ मुंहिंजी तस्वीर आहे। हिनखे राइट क्लिक कंदासीं ऐं ओपन विथ में वञी पेंट में ईंदासीं। ठीकु, पेंट में वञी ऐं हिन तस्वीर खे कंट्रोल एस कंदासीं। ठीकु आहे, सेव कंदासीं। जे हीअ सेव थी वई, हाणे इन साॻी खे तस्वीर खे वरी एडा फोटोशॉप खोलींदासीं, फाइल में ईंदासीं, ओपन कंदासीं। ठीकु आहे, ओपन करण खां पोइ वरी हिन तस्वीर खे ओपन कंदासीं त हीअ तस्वीर खुली वई। अहिड़े हिसाब सां तव्हां एडा फोटोशॉप CS6 ऐं 7 में सही करे सघो था। सिंपल तरीक़ो, अहिड़े तरीक़े सां तव्हां हुनखे सेट करे सघो था ऐं पंहिंजो प्रॉब्लम फिक्स करे सघो था, एरर ख़तमु करे सघो था। इंशाअल्लाह ये वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं अहिड़ियूं वीडियो तव्हां ॾिसंदा रहंदा।